खैरपुर खां ख़बर शामिल कयूं पिया। नादर अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में फुल फराई कयल ॻोठ फुल वाहण जो रवासी नौजवान अब्दुल्ला वल्द मोहम्मद इब्राहिम फुलपोटो जी पीरसन अमड़ संदसि सां थियल पुलिस जे मुक़ाबले खे कूड़ो करार ॾींदे पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ खून जो केस दाख़िल कराइण जे हुक्मनि जी इस्तदा कंदे खैरपुर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिंजी ॿुधणी सेकंड एडिशनल सेशन जज इल्ताफ़ हुसैन दायो जी मोकल ते हुजण सबबि मुलतवी कई वई आहे। जॾहिं त केस तां हथ खणण जे मुबैना पुलिस तरफ़ां धमकियुनि ख़िलाफ़ मक़तूल अब्दुल्ला फुलपोटो जी पीरसन अमड़ मिसमात सदोरा फुलपोटो पंहिंजे धीअरनि ऐं ॿियनि घर भातियुनि मिसमात ज़हीरा फुलपोटो, मिसमात शबीरा, मिसमात रोशन खातूं ऐं मिसमात तस्लीम फुलपोटो सां गॾिजी सहाफ़ी नाडो पुलिस ख़िलाफ़ रोईंदे एहतिजाज कंदे दायो त खैरपुर पुलिस संदसि जे पुट अब्दुल्ला फुलपोटो खे घरां कंबे खेसि कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे मारे खून कयो आहे, जंहिंजी क़तल जे केस दाख़िला जे लाइ अदालत सां रुजू कयो आहे त पुलिस एहलकार खेसि केस तां हथ खणण जे लाइ ॿियनि पुटनि ज़हीर, जमील, मजीद, शकील ऐं मुड़ुसु इब्राहिम फुलपोटो ऐं संदन जे वकील अब्दुल हफ़ीज़ फुलपोटो खे कूड़नि केसनि में फासाइण ऐं कूड़ा मुक़ाबिला ॾेखारे जानी नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि ॼाणायो त दाख़िल करायल दरख़्वास्त में एसएसपी खैरपुर रोहिल खान खोसो, सीआईए पुलिस इंचार्ज हनीफ खोसो, रानीपुर थाणेदार जे थाणेदार अमीर चांग, एएसआई शाहिद हुसैन खुश्क, एएसआई होंदल खान सोलंकी, सिपाहियुनि में मियां अमान राजपर, फयाज़ हुसैन अंसारी, नाइब अली मुगल अब्दुल हक वसाण ऐं 50 खां वधीक नामालूम जवाबदार नामज़द आहिनि। हुननि आईजी सिंध, डीआईजी सखर ऐं ॿियनि वस वारनि खां मदद जो मुतालबो कंदे तहफ़ुज़ फ़राहम करण जी अपील कई आहे।